देख रहे हो तुम? मैं देख रहा कि एक खंबा ही है। अरे ये छा पियो करी यार, ऐसे मत फसियो, वो तो कटा तव्हां वटि कैंची हूंदी? कैंची कैंची के छा तो यार काल कटणी आहे। भाई मैं मोटी होती जा रही हूँ। ओ अच्छा, तो एक काम कर, तू दिन में पानी के 10 गिलास पिया कर। पर हमारे घर में तो 4 ही गिलास है। आपने सबसे पहले घबराना नहीं है। न न न न न न हाणे असांजो हक़ आहे, हाणे थोरो असांखे घबराइण ॾे। भाई दुनिया में सबसे ज्यादा खूबसूरत क्या है? माँ। सबसे ज्यादा समझदार? माँ। सबसे ज्यादा दानी? माँ। अरे माँ के अलावा भी कुछ है दुनिया में? हाँ। क्या? कुछ नहीं। असां चीन वारा अखियूं बंद करे घड़ी ते हथ रखी टाइम ॿुधाए सघूं था। ऐं असां अमेरिका वारा सिज खे ॾिसी टाइम ॿुधाए सघूं था। तूं ॿुधाए पाकिस्तानी 10 थिया आहिनि, तोखे कीअं ख़बर पई? बिजली वई। हाँ सास, बेटा ये अपनी बीबी को ले जाओ। सास 1 महीने बाद ले जाऊंगा। नहीं नहीं बेटा अभी ले जाओ, महंगाई बहुत है। अब तुझे पता लगा ना सास, वो तो मुझे पता है, इस मगरमच्छ के खर्च कहाँ से पूरे करता यार खैर ताया उदास वेठो आ। यार अॼो को ॾींहुं ख़राब आहे। वो कीअं? सुबुह जो घर वारी सां जहिड़ो थी पियो। अच्छा। मोटरसाइकिल ते जीअं वञा पियो, मोटरसाइकिल ख़राब थी पई। ओए ओए। दुकान ते जी वियमि, सेठ जवाब ॾिनो, हाँ। हाणे बोतल में ज़हर विझी पिया पियो, उहा बि तूं पी वएं। 2 कुल्फियूं ॾे। अचे वाह। अरे यार, तो वटि एतिरियूं कुल्फियूं पियूं आहिनि, तुंहिंजी दिलि न चवंदी आहे त खायां? दिलि त घणी चवंदी आहे, पर बाबो ॻाल्हाईंदो आहे, तंहिंजे करे चटे रखी छॾींदो आहियां।